अस्सलामुअलैकुम व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी वीवो। दोस्तों, अॼु हिकु शख़्स ज़िक्र कयो त हुन पंहिंजो मोबाइल फ़ोन मार्केट में बिल्कुलु ख़ाली करे सभु शयूं तस्वीरूं वीडियोज़ सभु कुझु डिलीट करे हुन मार्केट में विकिरो कयो ऐं हुन खां पोइ बि कंहिं शख़्स हुन सां राब्तो कयो ऐं हुनखे ॿुधायो त हुन जूं तस्वीरूं प्राइवेट वीडियोज़ हुन वटि मौजूदु आहिनि। उहे हुन शख़्स कीअं कढियूं ऐं हुननि खे कीअं महफ़ूज़ कजे, हुन जे बारे में अॼु अव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। दोस्तों, सब खां पहिरीं त सिंधी वीवो जी तरफ़ां अव्हांखे भलीकार। अगर अव्हां सिंधी वीवो जी हर नई ईंदड़ वीडियो खां बाख़बर रहणु चाहियो था त सिंधी वीवो चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं स्क्रीन ते नज़र ईंदड़ बेल आइकन मतिलबु घंटी वारे बटन खे दॿाए छॾियो त जीअं अव्हां असांजी हर नई ईंदड़ वीडियो खां बाख़बर रही सघो। अचो त वीडियो जे मौज़ू ते वापसि अचूं था। दोस्तों, असां पंहिंजो मोबाइल फ़ोन, लैपटॉप, कंप्यूटर्स या मेमोरी कार्ड्स या USB डेटा टैबलेट्स मार्केट में सेल करे छॾींदा आहियूं या वरी कंहिंखे ॾेई छॾींदा आहियूं। इहो हुनमां सभु कुझु असां पंहिंजो डिलीट करे इहो सम्झंदा आहियूं त असां सभु कुझु हुन मां ख़ाली करे छॾियो आहे, पर दर हक़ीक़त ईअं कोन्हे। जॾहिं बि असां का डेटा, का बि पिक्चर, का वीडियो, का बि शइ जॾहिं पंहिंजे कंहिं डिवाइस मां डिलीट करियूं था त उहा बिल्कुलु कंप्रेस थी करे ऐं हिकिड़े कोने में दॿिजी वेंदी आहे ऐं हिडन थी वेंदी आहे, जेका असांखे नज़र न ईंदी हूंदी आहे, पर उहा वापसि रिकवर बि थी सघे थी। कुझु मार्केट में डेटा रिकवरी सॉफ्टवेयर मौजूदु आहिनि जेके आसानी मार्केट में दस्तियाब आहिनि। तव्हां जेकॾहिं चाहियो त तव्हां हुन मार्केट मां 50-60 रुपए जी CD में हिकिड़ो सॉफ्टवेयर वठी करे पंहिंजे लैपटॉप में या पंहिंजे डेस्कटॉप कंप्यूटर में लॻाए करे ऐं कंहिं बि डिवाइस खे हुन सां कनेक्ट करे हुनजी सॼी डेटा रिकवर करे सघो था। हिन जो मक़सदु आहे त तव्हांजो जेको बि तव्हांजो प्राइवेट डेटा तव्हां डिलीट करे छॾींदा आहियो ऐं मार्केट में वञी मोबाइल फ़ोन सेल करे छॾींदा आहियो त तव्हां सम्झंदा आहियो कि तव्हां बिल्कुलु ख़ाली करे डिलीट कयो, पर दर हक़ीक़त तव्हां हुन में डेटा छॾे ॾिनो आहे। हाणे आख़िर इन मसइले जो हल छा आहे? दोस्तों, अगरि तव्हां चाहियो था त तव्हांजूं तस्वीरूं, तव्हांजूं वीडियोज़, तव्हांजे घर वारनि जूं, तव्हांजी फैमिली जूं, तव्हांजे दोस्तनि रिश्तेदारनि जूं वीडियोज़ या पिक्चर्स जेके बि तव्हांजी डिवाइस में मौजूदु आहिनि उहे कंहिं ग़लति हथनि में न हली वञनि, त उन जे लाइ ज़रूरी आहे कि तव्हां कुझु पंहिंजूं एहतियाती तदाबीर ज़रूरु अपनायो। जॾहिं बि तव्हां पंहिंजी डिवाइस कंहिंखे ॾियो, पोइ तव्हांजो मक़सदु उनखे तोहफ़े में ॾियणु हुजे या उनखे विकिरो करणु हुजे, सभ खां पहिरीं उनजो सॼो डेटा डिलीट करियो। जेतिरो बि हुनजे अंदरि मौजूदु डेटा आहे कंप्लीटली उनखे तव्हां डिलीट करे छॾियो ऐं तव्हां को बि फज़ूल डेटा खणो, जस्ट लाइक वीडियोज़ आहिनि, का मूवी आहे या की गाना आहिनि या वॉलपेपर्स आहिनि, अहिड़े क़िस्म जो को बि डेटा खणी किथां करे उहो सॼे जो सॼे पंहिंजे डिवाइस जे अंदरि भरे छॾियो, हुनजी मेमोरी कंप्लीट फुल करे छॾियो। जॾहिं हू मुंहिंजी मेमोरी बिल्कुलु फुल थी वञे त हुनखे वरी डिलीट करियो। वरी अहिड़ी तरह सां साॻियो ॿियो डेटा खणी हुनजे अंदरि विझो। तक़रीबन तव्हां हिन साइकिल खे 3 खां 4 दफ़ा दोहरायो त जीअं तव्हांजो जेको असुलु डेटा आहे उहो बिल्कुलु एतिरो पोइ दॿिजी वञे कि जॾहिं बहितर खां बहितर डेटा रिकवरी सॉफ्टवेयर्स यूज़ करे बि डेटा रिकवर करण जी कोशिशि कई वञे त हुनखे सभु जो सभु फज़ूल ऐं ग़ैर ज़रूरी हुनखे वीडियोज़ ऐं तस्वीरूं मिली वञनि त जीअं तव्हांजी जेका प्राइवेसी आहे, जेके तव्हांजी पंहिंजी पिक्चर्स आहिनि, वीडियोज़ आहिनि, उहे महफ़ूज़ रही सघनि। ज़रूरी आहे कि हिन एहतियाती तदाबीर खे तव्हां अपनायो, छो जो अॼुकल्ह काफ़ी माण्हू तव्हांजी वीडियोज़, तव्हांजूं पिक्चर्स खणी ऐं तव्हांखे ब्लैकमेल करे तव्हां खां ग़लति क़िस्म जी डिमांड्स बि करे सघनि था। महिरबानी, असल हिन वीडियो ठाहिण जो असुलु मक़सदु माण्हुनि खे अवेयरनेस ॾियणो हुयो, छो जो काफ़ी अहिड़ा वाक़ियात साम्हूं अची रहिया आहिनि जंहिंमें ॿुधण में अचे पियो कि माण्हुनि जी वीडियोज़ या पिक्चर्स लीक थी वियूं आहिनि। कुझु माण्हू पंहिंजी प्राइवेट लम्हात बि कुझु हुन में रिकॉर्ड कंदा आहिनि पंहिंजी जस्ट कंहिं एंटरटेनमेंट जे करे या पंहिंजे कंहिं हिकिड़े फ़न जे करे, पर पोइ उहे बाद में डिलीट थियण खां पोइ उहे ग़लति हथनि में हली वञनि थियूं, जंहिंजे करे ज़रूरी आहे कि तव्हां इन शइ खे ज़रूरु अपनायो। वीडियो पसंदि अचे त लाइक ज़रूरु करियो ऐं पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर करियो। वधीक अहिड़ी वीडियोज़ ॾिसण लाइ विज़िट कंदा रहो सिंधी वीवो। थैंक यू।